नून लीग सदर शहबाज शरीफ वफद समेत बिलावल हाउस कराची पहुंची। आसिफ जरदारी ऐं बिलावल भुट्टो जरदारी से मुलाकात की। मुलाकात में पीटीआई हुकूमत खिलाफ कड़ियल हिकमत अमली जोड़न समेत मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वयूं ऐं अपोजिशन जमायतन जो जॉइंट कमेटी जोड़न ते इतफ़ाक़ कयो वियो। सैयद नवीद कमर चयो आहे त इमरान खान स्टेप वज़ीर आज़म आहे। समूरनि जमायतन खे गॾियल क़ौमी हिकमत अमली जोड़न घुरिजे। एहसन इकबाल जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत क़ौम लाइ अज़ाब बणिजी चुकी आहे। हुकूमत के घर मोकिलण लाइ समूरा कानूनी ऑप्शन इस्तेमाल कबा। सुभाणे समूरी जमायतूं रहबर कमेटी के इजलास में शिरकत कंदियूं, जंहिं बाद एपीसी जो ऐलान कयो वेंदो। नून लीग सदर शहबाज शरीफ कराची पहुंची आसिफ जरदारी बिलावल भुट्टो जरदारी से मुलाकात कई आहे। शहबाज शरीफ पार्टी वफद समेत बिलावल हाउस पहुतो, जिते हुन अॻूणे सदर आसिफ जरदारी बिलावल भुट्टो जरदारी से मुलाकात कई। मुलाकात में वरो वज़ीर मुराद अली शाह, शीरी रहमान ऐं फरहतुल्लाह बाबर भी शरीक थिया आहिनि, जॾहिं त नून लीग के वफद में अहसन इकबाल ऐं मरियम औरंगज़ेब शामिल आहिनि। मुलाकात दौरान वफ़ाक़ी हुकूमत खिलाफ कड़ियल हिकमत अमली जोड़न समेत मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। मुलाकात खां पोइ नवीद कमर, फरहतुल्लाह बाबर, अहसन इकबाल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कराची में बरसात खां पोइ मुश्किल सूरत हाल आहे। शहबाज शरीफ ॾुखे वक़्त में कराची आयो, जेको इन ॻाल्हि जो सबूत आहे त असां सभई मुतहद आहियूं। नवीद कमर ऐं फरहतुल्लाह बाबर चयो त मुलाकात दौरान सियासी ॻाल्हि ॿोल बि थी। इमरान खान स्टेप वज़ीर आज़म आहे। असां में इतफ़ाक़ थियो आहे त समूरनि अपोजिशन जमायतनि जी जॉइंट कमेटी बणाई वञे। हुन वधीक चयो त मौजूदा हुकूमत एहतसाब न पर इंतकाम पई वठे।